दुनिया में नए साल की शुरुआत नई उम्मीदुनि सां साल 2025 जी आजियां सभ खां पहिरियां न्यूज़ीलैंड में रात जा 12 थींदे ई नए साल की शुरुआत थी। ऑकलैंड में आतिशबाज़ी जो शानदार मुज़ाहिरो। न्यूज़ीलैंड खां पोइ ऑस्ट्रेलिया के शहर सिडनी में नए साल जो जश्न। हार्बर ब्रिज ते आतिशबाज़ी सां साल 2025 जी आजियां। सिंध समेत समूरे मुल्क में भी नए साल की आजियां लाइ तैयारियूं मुकम्मल। कराची समेत मुल्क के मुख़्तलिफ़ शहरन में आतिशबाज़ी सां नए साल की आजियां कई वेंदी। साल 2024 दौरान सिंध में अगवा वारदातूं उरूज ते रहियूं। कबीलाई तकरार केतिरी इंसानी हयातियूं गिड़काए विया। केटीएन न्यूज़ के शहीद रिपोर्टर जान मोहम्मद बहर जा कातिल गिरफ़्तार न थिया ऐं नई प्रिया कुमारी की बाज़ियाबी वारो सिंध पुलिस जो वाइदो वफ़ा थियो। सिंध जा आबादगार सॼो साल पाणी खोट जूं दाहूं कंदा रहिया। साल जो आख़िरी सिज केतिरनि तल्ख़ यादुनि सां लही वियो। सिंध वासिन नईन उम्मीदुनि सां साल के आख़िरी सिज के अलविदा कयो। कराची में सिवियो, हैदराबाद में कोटड़ी बैराज ऐं जामशोरो में अल मंज़र वटि शहरनि साल के आख़िरी सिज जो नज़ारो ॾिठो। सखर वासिन सखर बैराज ते लबे मेहरान लैंसडाउन पुल वटां साल के आख़िरी सिज के अलविदा कयो। नए साल में सिंध समेत समूरे मुल्क की खुशहाली लाइ दुआऊं। कराची के नुमाइश चौरंगी वटि मज़हबी जमात जो धरणो ख़त्म कराइण लाइ पुलिस जो एक्शन। शैलिंग ऐं लठबाज़ी चकरनि दौरान मछलियल माण्हुनि हिक गाॾी ऐं केतिरनि ई मोटरसाइकिल्स खे बाहि ॾेई साड़े छॾियो। पुलिस चौकी खे बि बाहि। पुलिस मोबाइल जा शीशा टोड़िया विया। 3 एहलकार ज़ख़्मी। पुलिस केतिराई मुज़ाहिरीन गिरफ़्तार करे वरिता। पुलिस शहर के 13 मां 9 हंधनि तां धरणा ख़त्म कराया। नुमाइश चौरंगी वटि छिकताण खां पोइ शहर के ॿियनि इलाइक़नि में भी एहतजाज शुरू थी वियो। हिक ॿी मज़हबी जमात के कारकुननि भी शहर के मुख़्तलिफ़ हंधनि ते धरणा हणी छॾिया। मज़हबी जमायतनि जे धरणनि सबब ट्रैफिक मुअतल। शहरनि सख़्त परेशानियुनि के मुंहुं ॾिनो। वडे वज़ीर नुमाइश चौरंगी वटि धरणे जी आड़ में गाॾियूं ऐं मोटरसाइकिलूं साड़ण जो नोटिस वरितो। मुराद अली शाह चयो आहे त धरणनि जी आड़ में शहरनि ऐं सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त न ॾिबी। एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर शहरी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण शरपसंदी आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 5 सालनि जे क़ौमी इक़्तिसादी प्रोग्राम उड़ान पाकिस्तान जो इफ़्तिताह करे छॾियो। तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त मुल्की मईशत खे नुक़सान पहुचाइण ख़ातिर IMF प्रोग्राम रोकण लाइ ख़त लिखिया विया। 2023 में इतिहादनि सां गॾिजी फ़ैसिलो कयो त सियासत न रियासत खे बचाइणो आहे। चैलेंजिस बावजूद मुआशी इस्तेहकाम हासिल करण में कामयाब थी वियासीं। ही पाकिस्तान जी तारीख़ जो आख़िरी IMF प्रोग्राम हूंदो। हुकूमत ऐं इदारा गॾिजी कम करे रहिया आहिनि। माज़ी जे ग़लतियुनि मां सबक़ हासिल करे गॾिजी अॻिते वधणो आहे। अवाम हिम्मत ऐं हौसले सां मुश्किल हालतुनि जो मुक़ाबिलो कयो। असां मुआशी कामयाबी लाइ रत ऐं पघर वहायो आहे। शहबाज शरीफ़ जी क़यादत में मुल्क खे ॾेवालो थियण खां बचाए वरितो। सियासी इस्तेहकाम सां ई तरक़ीअ जूं मंज़िलूं तइ करे सघजनि थियूं। नाइब वज़ीर आज़म इसाक डार जो उड़ान पाकिस्तान प्रोग्राम जे इफ़्तिताही तक़रीब के ख़िताब। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो त वज़ीर आज़म जे दिलेराणनि फ़ैसिलनि सां मुल्क तरक़ी करे रहियो आहे। उड़ान पाकिस्तान सियासत न पर मुल्की तरक़ीअ जो प्रोग्राम आहे। पाकिस्तान जी तरक़ीअ में रंडकूं बर्दाश्त न कयूं वेंदियूं।
सदर आसिफ अली ज़रदारी बैंक टैक्स ढांचे ते इनकम टैक्स बाबति तरमीमी ऑर्डिनेंस जारी करे छडि॒यो। बैंकिंग टैक्स जी शरह 44% ताईं वधण सां हुकूमत खे 70 अरब रुपया मिलंदा। ज़रियनि मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी ऑर्डिनेंस ते गुज़िरियल ॾींहुं सही कई हुई। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कालाबाग डैम वांगुरु सिंधू दरिया ते केनालनि जा बि मुख़ालिफ़ आहियूं। सिंध जे पाणीअ जो हिकु फुड़ो बि कंहिं ॿिए खे न ॾींदासीं। ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त केनालनि जे मसइले ते पीपल्स पार्टी ख़ामोश न आहे। कंहिं जा कन बंदि आहिनि त कुझु नथा करे सघूं। इस्लामाबाद ते चढ़ाई कंदड़ पंहिंजे सूबे जो हिकु रोड नथा खोले सघनि। पारा चनार वाक़ियो पीटीआई जे हुकूमत में थियो आहे। केपी जो वॾो वज़ीर किथे आहे? सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम इमुन चयो आहे त पीपल्स पार्टी सियासी वर्कर्स जा केस फ़ौजी अदालतुनि में खणी वञण जी हामी नाहे, पर फ़ौजी थाकनि ते हमला थींदा त केस बि फ़ौजी अदालत में हलंदा। बानी पाण बि फ़ौजी अदालतुनि जो हामी रहियो आहे। कराची में मनसूबा 100 सालनि लाइ ठाहे रहिया आहियूं। रेड लाइन मनसूबे ते बि कम तेज़ीअ सां जारी आहे। हिकु पाकिस्तानी जी जान ऐं हिफ़ाज़त अफ़गानिस्तान खां वधीक अहम आहे। पाकिस्तान खे अफ़गानिस्तान जी सरज़मीन मां दहशतगर्द कार्रवाइनि ते ख़दशा आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी क़यादत में पाक फ़ौज साल 2024 में पाकिस्तान लाइ बेमिसाल ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। ख़ारिज ऐं दहशतगर्दनि ख़िलाफ़ वाज़े पॉलिसी सबबि साल 2024 में ऑपरेशन्स में अहम कामयाबियूं हासिल कयूं। दहशतगर्दनि ऐं सहूलतकारनि ख़िलाफ़ 59,000 खां वधीक कामयाब ऑपरेशन्स करे 925 दहशतगर्दनि ऐं ख़ारिजियुनि खे जहन्नुम भेड़ो कयो ऐं सवें दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। हलंदड़ साल परॾेही ख़बरूं इदारे बि आर्मी चीफ खे दहशतगर्दनि ऐं इंतिहा पसंदनि ख़िलाफ़ मज़बूत आवाज़ बणिजण ते भेटा पेश कई। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर ख़ालिद ख़ुर्शीद खे धमकियूं ॾियण वारे केस में 34 साल क़ैद जी सज़ा। गिलगित जी दहशतगर्दी तोड़ अदालत ख़ालिद ख़ुर्शीद खे गिरफ़्तार करे जेल मोकिलण ऐं सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छडि॒यो। जवाबदार ते 6 लख रुपया दंड बि लागू। जवाबदार ते 26 मई जे जलसे में सिक्योरिटी इदारनि खे धमकियूं ॾियण, चीफ सेक्रेटरी ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर खे धमकियूं ॾियण जो इल्ज़ाम हो। अॻूणे वॾे वज़ीर ख़ालिद ख़ुर्शीद ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो हो। रोआ खां फंड वठंदड़ दहशतगर्द मासूम शहरनि खे क़तल करे रहिया आहिनि। मुल्क जी ख़िदमत सभु कंदा आहिनि, पर सिक्योरिटी फोर्सिस रत ॾींदी आहे। असां दहशतगर्दनि जो ॼमी मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। कोयटा में तक़रीब खे ख़िताब कंदे बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी चयो आहे त भारतीय एजेंसी रा दहशतगर्दनि जी फंडिंग करे रही आहे। दहशतगर्द केतिरी बि कोशिश कनि, पर असां संदन नापाक इरादा मिटीअ में मिलाए छॾींदासीं। संदन को बि मनसूबो कामयाब थियण न ॾींदासीं। सिंधू दरिया मां 6 नवां केनाल कढण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जी कराची प्रेस क्लब अॻियां 24 कलाकनि जी अलामती बुख हड़ताल। एसयूपी सदर सैयद ज़ैन शाह, डॉक्टर सफदर अब्बासी बि अलामती बुख हड़ताल ते वेठा। ज़ैन शाह चयो आहे त 26 तरमीम सूबनि खे कमज़ोर कयो। सिंध खे गैर आबाद करण लाइ सिंधू दरिया मां केनाल कढा पिया वञनि। डॉक्टर सफदर अब्बासी चयो त सिंध जी अवाम जे हक़नि ते धाड़ो लॻी चुको आहे। हाणे अवाम खे सुजाग थियणो पवंदो। तंगवाणी ऐं शेदात कोट में कारे इल्ज़ाम हेठि 2 नारियूं क़तल।
टंगवाणी में जवाबदार कारे इल्ज़ाम हेठ धी खे क़तल करे छडि॒यो। ॻोठ मज़ार खान बिचाराणी में जवाबदार साबिर महर 18 वरियनि जी धी बख्तावर खे कारे इल्ज़ाम हेठ गोलियूं हणी क़तल कयो। टंगवाणी जे अस्पताल में डॉक्टराणी न हुअण सबब नारी जो लाश पोस्टमार्टम लाइ कंदकोट अस्पताल मुंतकिल। शहदादकोट जे बादशाह कॉलोनी में भी जवाबदार गुलाम शबीर जमाली पंहिंजी 18 वरियनि जी धी खे पिस्टल जा फायर करे क़तल करे छडि॒यो। जवाबदार फरार। कश्मीर पुलिस मुखबी राजेश कुमार केसवाणी खे बाज़ियाब कराइण में नाकाम। पीरसन वालिद पारां पुट जी बाज़ियाबी जो मुतालबो। मुखबी जे वालिद गिरदारी लाल चयो त पुट खे अगवा थे 2 महीना गुज़री चुका आहिनि, पर पुलिस अञा ताईं खेसि बाज़ियाब न कराए सघी आहे। धाड़ेलनि कुझु ॾींहं अॻु मुखबी खे ज़ंजीरुनि सां ॿधी मथसि तशद्दुद जो निशानो बणाइण बाद भुंग लाइ वीडियो वायरल कई हुई। मुखबी जे वालिद जो आईजी सिंध खां पुट जी बाज़ियाबी जो मुतालबो। ॾखण कोरिया जी अदालत मुल्क में मार्शल लॉ लॻाइण ते सदर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छडि॒या। सदर जी गिरफ़्तारी जो इम्कान। आलमी ख़बरू इदारे मूजिब ॾखण कोरिया जी अदालत ज्वाइंट इन्वेस्टिगेशन टीम जी दरख़्वास्त ते सदर जा गिरफ़्तारी वारंट जारी कया। ॾखण कोरिया जी तारीख़ में पहिरियों भेरो कंहिं सदर जी गिरफ़्तारीअ जा इम्कान। आई अमेरिकन फिल्म इट वेलकम टू टेरी जो टीज़र ट्रेलर जारी। ख़ौफ़ ऐं दहशत जी कहाणीअ ते ॿधल फिल्म ईंदड़ साल अमेरिका समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में रिलीज़ कई वेंदी।